ڌاڙيلن اغوا कयल उकरे चौथगी वासी पुलिस एहलकारनि खे वण सां ॿधी तशदद जो निशानो बनाइण वारी वीडियो जारी करे छॾी। मोहम्मद इस्माइल शहर गुज़िरियल ॾींहुं नापुरकोट थाणे जी हद में ड्यूटी करे वापसि अची रहियो हो त धाड़ेलनि खेसि अगवा करे वरितो। पुलिस ज़रियनि मूजिबि निसार बंगलाणी नाले ॾोहारी पंहिंजे भाउ ऐं मामे जी गिरफ़्तारी बाद जवाबी कार्रवाई तौरु पुलिस एहलकार खे अगवा कयो आहे। पुलिस अमलदारनि मूजिबि धाड़ेलनि पुलिस एहलकार खे छॾण लाइ गिरफ़्तार कयल 2 ॼणा आज़ादु करण जो शर्त रखी छॾियो आहे। मुग़वी एहलकार जे घर वारे ऐं मासूम ॿारनि पारां IG सिंध खे इस्माइल शहर जी बाज़बिला क़दम खणण जी अपील कई। पुलिस एहलकार इस्माइल शहर फ़ौज मां रिटायर थियण बाद ताज़ो पुलिस जी स्पेशल फोर्स में भर्ती थियो हो। मुग़वी एहलकार खे 9 ॿारनि जो औलाद आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।